अस्सलाम वालेकुम नाज़रीन, असां पंहिंजे यूट्यूब चैनल फ़क़ीर हादीअ जो अॼु बाक़ाइदा आगाज़ कयूं था। ही यूट्यूब चैनल फ़क़ीर हादी जी निस्बत जेका आहे उहा ॻोठ टालपुर वॾा ज़िले ख़ैरपुर मीरस सिंध में मौजूदु सतारी मंज़िल मैखाने जे हवाले सां आहे। सतारी मंज़िल मैखानो फ़क़ीर हादी जी सुञाण ऐं शनाख़्त आहे। फ़क़ीर हादी पाण मौजूदु आहिनि, मैखाने ते मौजूदु आहिनि। बाक़ी सॼी गुफ़्तगू हाल अहवाल कचहरी फ़क़ीर हादी सां थींदी, उन लाइ आउं उन्हनि सां मुख़ातिबु थींदुसि। साईं हक़ मौजूदु, सदा मौजूदु साईं। फ़क़ीर साईं ख़ुशि आहियो? दुआ ख़ैर, अवां ख़ुशि आहियो? दुआऊं साईं, अल्हम्दुलिल्लाह। साईं यूट्यूब चैनल फ़क़ीर हादी जी शुरूआत आहे। बिस्मिल्लाह। अव्हां जो मैखानो सतारी मंज़िल मैखानो सदाईं आबाद आमीन। रहियो आहे। हिते हर वक़्तु महफ़िलूं, फ़क़ीर फ़ुक़रा, राग विराग मौजूदु रहियो आहे। हाणे असां तव्हां खां इहो पुछंदासीं त तव्हां मुख़्तसिर मैखाने जो तारुफ़ करायो ऐं पोइ सतारी मंज़िल मैखाने जो तारुफ़ करायो। महिरबानी तव्हांजी। पहिरियां त चऊं मैखाने ते। मैखानो असल में उहा जाइ जिते फ़क़ीर वेही पंहिंजे मुर्शिद खां मिलियल सबक़ खे ओरींदा हुया। उन्हनि जा मख़सूस टाइम हूंदा ज़िक्र फ़िक्र करण जा। पोइ उहे यकसुई ख़्याल खे बनाइण लाइ हिकिड़ी अहिड़ी जाइ जो इंतिख़ाबु कंदा जिते वेही जेको मुर्शिद खां मिलियल ज़िक्र हूंदो उहो मुराक़बे जी सूरत में या ईअं पंहिंजे वेही ऐं उनखे ज़िक्र खे कमाईंदा हुआ। त उन बैठक खे, उन वेहक खे, उहा जॻह जेका आहे उनखे मैखाने जे नाले सां सॾियो वेंदो हो। असुलु मैखानो इहो हूअं वह नशो, कहिड़ो नशो? जेको मुर्शिद हादीअ खां मिलियल ज़िक्र वारो नशो, जंहिंमें हू पंहिंजो तालिब उन ज़िक्र खे पंहिंजे दम क़दम सां उन जो ज़िक्र करे थो, उहो उन मख़सूस जाइ बि। छो त ॿियूं जायूं जेके आहिनि उते घर आहे, उतां या किथे उते मुख़्तलिफ़ माण्हुनि जो रहण जे करे पोइ उहा ख़्याल जी यकसुई नथी रहे। हीअ हिकु अहिड़ी जुदागाना जॻह थिए थी पई जिते वेही आराम सां फ़क़ीर पंहिंजा ज़िक्र कनि। पोइ उहो अॻिते हली हिन में इहो बि चयो त जेके बि उन्हनि जे आस पास में रहंदड़ फ़क़ीर आहे उहे बि गॾिजी वेही उते अचे वेहंदा, पाण सां हिक ॿिए सां वेही कचहरियूं हाल अहवाल जी सूरत में, कचहरियुनि जी सूरत में वेही कंदा। तंहिंजे करे इन्हनि ते इहो नालो मैखानो रखियो वियो। जीअं त वरी असांजे हिन सतारी मंज़िल जे हवाले सां बि इहो पुछो त सतारी मंज़िल, असां सतारी हिन ते जेको नालो रखियोसीं उहो पंहिंजे मुर्शिद हादी शहनशाह साईं अब्दुल सत्तार साईं जे नाले सां आहे। त मुंहिंजो बाबा साईं फ़क़ीर बाबा नज़र अली साईं तालिब साईं अब्दुल सत्तार साईं सानीअ जा जेका जोके। पोइ उन जा जेके फॉलोअर्स आहिनि उहे अक़ीदत ऐं मोहबत में उहो सतारी सॾाईंदा आहिनि। त आउं बि पाण खे सतारीअ जे हवाले सां सॾाईंदो आहियां। जीअं त मुंहिंजो मैखाने ते बि जेको मूं नालो रखियो उहो पंहिंजे मुर्शिद हादी शहनशाह साईं अब्दुल सत्तार साईं जे नाले जे पुठियों उनखे फॉलो करण जे लाइ सतारी रखियो। त अहिड़े नमूने सां हिन ते नालो जेको आहे इहो सतारी मंज़िल जेको आहे पंहिंजे अक़ीदत में इहो नालो हिन ते रखियो आहे। सतारी मंज़िल सां गॾु तव्हांजा जेके बुज़ुर्ग आहिनि, तव्हांजा वालिदैन, तव्हांजा जेको बुज़ुर्ग थी गुज़रिया आहिनि, उन्हनि जो कुझु मुख़्तसिर तारुफ़ कराईंदा। साईं हिते हीअ जेको सतारी मंज़िल आहे इहा असुल में दरगाह बाबा फ़क़ीर बाबा नज़र अली साईं जी आहे ऐं उनजी मज़ार शरीफ़ बि हिन ई सतारी मंज़िल में हीअ अवां ॾिसी रहिया आहियो हिते आहे। इन सां गॾु जेके ॿिया फ़क़ीर आरामी आहिनि उन्हनि में संदन ॿ भाइर फ़क़ीर सब्ज़ अली ऐं फ़क़ीर मज़हर अली उहे, ऐं उनखां अलावा जेका चोथों फ़क़ीर आहे उहो आहे फ़क़ीर रमज़ अली साईं, उहो बि हिते आरामी आहे। माना हीअ फ़क़ीर चैनी जो हीअ जेको गॾियल हिते जेको आहे आख़िरी आराम गाह आहे। ऐं फ़क़ीर रमज़ अली साईं तालिब हुया दरगाह ख़ुश ख़ैर मोहम्मद साईं जे सुजादा नशीन फ़क़ीर साईं दुर मोहम्मद साईं दोम जा। त
तालिब आहे, तंहिंजे करे उहे बि हिते फ़क़ीर जी आरामी आहिनि ऐं असांखे उनजो ख़िदमत जो मौक़ो मिले थो, उनजी बि ख़िदमत कयूं था। हिते आले फ़ुक़रा बि अचे थो पियो ऐं कचहरियूं दाइम क़ाइमु आहिनि सिंधीअ करां। साईं ही मैखानो कहिड़े शहर में कहिड़े ॻोठ में मौजूदु आहे ऐं हिन ॻोठ जी तारीख़ सूफ़ियाणे हवाले सां छा आहे, इहो मुख़्तसिर तारुफ़ कराईंदा। साईं टालपुर वॾा ही 17 मंज़िल असांजो ॻोठु जॾहिं ख़ैरपुर जे तालुके कोडीअ में हिकिड़ो तमामु क़दीमी ॻोठु टालपुर वॾा आहे। टालपुर वॾा तारीख़ जे लिहाज़ खां तमामु अदबी ऐं तसौफ़ जे लिहाज़ खां सूफ़ियुनि जो हकीमनि जो शहरु रहियो आहे। पर जीअं त असांजो मौज़ू आहे सूफ़ी, त हिते असां वटि तमामु वॾियूं दरगाहूं टालपुर वॾा में आहिनि। जीअं सूफ़ी जलाल फ़क़ीर जी दरगाह आहे, ग़ुलाम मोहम्मद साईं जी दरगाह आहे, फ़क़ीर नज़र अली साईं जी दरगाह आहे, सोहराब फ़क़ीर जी दरगाह आहे। मतिलबु हिते काफ़ी दरगाहूं आहिनि हिन टालपुर वॾा में। ऐं उन हिते मुंहिंजे ख़्याल में त तसौफ़ जो जेको दरगाहुनि जो जेको हिते असरु रहियो आहे, उन में दरगाह जोग शरीफ़, ख़ुशख़ैर मोहम्मद साईं जी दरगाह ऐं लतीफ़ साईं जी दरगाह। छो त हिते असां वटि फ़क़ीर ग़ुलाम मोहम्मद साईं लतीफ़ साईं जे दरगाह जे तालिबनि जो तालिबु हुयो, माना हुनजी वाबस्तगी लतीफ़। माना हिते जेके वॾियूं दरगाहूं उन्हनि जो हिते तमामु घणो कंडड़ीअ वारनि बुज़ुर्गनि जो बि हिते जेको आहे तमामु घणो असरु रहियो। इन खां अलावा ॿियनि दरगाहुनि जो बि आहे, पर अक्सरियत जेका इन्हनि दरगाहुनि जा तालिब हिन असांजे ॻोठ में तमामु कसीर तादाद में मौजूदु आहिनि। साईं असांखे इहो ॿुधाईंदा त 17 मंज़िल मैखाने ते जेके सूफ़ी दरवेश, बुज़ुर्ग, गादी नशीन, फ़क़ीर फ़ुक़रा, अदीब, शाइर जेके कही आया ऐं हिते रिहाणियूं थियूं, कचहरियूं थियूं, उन्हनि जे बारे में कुझु असांखे मुख़्तसिर ॿुधाईंदा। महिरबानी। हाणे अर्ज़ी आहे त हीअ जीअं त 17 मंज़िल आहे, मुंहिंजे हादी शहनशाह साईं झोकधणी जेके आहिनि साईं तारा शाह सतारी जन, उहे महिरबानी कंदा आहिनि। ऐं उन खां अलावा संदन भाइर साईं महबूब साईं जन, तारा वास साईं जन, या हुननि जी औलाद, उहा महिरबानी कंदी आहे हिते रिहाइण जे लाइ, कचहरियुनि जे लाइ ईंदा आहिनि। इहा ख़ासि इनायत असांजे मथां आहे जो पंहिंजा मुर्शिद हादी शहनशाह हिते महिरबानी करे अचनि था। उन खां अलावा सिंध जी जेके बि दरगाहूं मजमूई तौर ते उन्हनि जा जेके सुजादा नशीन आहिनि या उन सां वाबस्ता जेके बि फ़क़ीर आहिनि, उहे सभु हिन 17 मंज़िल ते महिरबानी करे क़दम भरे आया आहिनि ऐं उन सां कचहरियूं थियूं आहिनि। हेॾा मोहम्मद साईं जी दरगाह, साईं गमदिल साईं जी दरगाह जा फ़क़ीर, साईं रखियल शाह साईं जा फ़क़ीर, साईं उमरकोट मां साईं सादिक साईं जा फ़क़ीर, मतिलबु मौजूदु ख़ैर मोहम्मद साईं जा, सचल साईं जी दरगाह सां वाबस्ता जेके फ़क़ीर ॻाइण वारा हुजनि या सुजादा नशीन, उहे महिरबानी कनि था, हिते अचनि था, उन सां रिहाणियूं थियनि थियूं पियूं ऐं फ़ुक़रा अचे थो पियो। इहा हिकिड़ी असां सां ख़ासि इनायत थिए थी जो सिंध जे सॼे सभिनी हिसनि मां, सभिनी जॻहियुनि तां, सभिनी दरगाहुनि तां फ़क़ीर कई अचनि था। उन जूं लख महिरबानी। वाह साईं वाह। इन जो मतिलबु इहो थियो त असां जंहिं यूट्यूब चैनल फ़क़ीर हादी जे नाले सां शुरूआति कई आहे, इन चैनल रस्ते असां पंहिंजे ॾिसंदड़नि नाज़रीन लाइ उहे तमामु महफ़िलूं, उहे जेके बुज़ुर्ग, फ़क़ीर, फ़ुक़रा कही अचनि था, उन्हनि सां जेके रिहाणियूं थियनि थियूं, या जेके रागी विरागी उस्ताद ॻाइणा साज़ींदा हिते हली अचनि था ऐं उन्हनि जूं जेके महफ़िलूं थियनि थियूं, उहे असां पंहिंजे नाज़रीन सां शेयर बि करे सघंदासीं ऐं उहे महफ़ूज़ बि थींदियूं ऐं कुझु अहिड़ियूं ख़ासि महफ़िलूं असां लाइव बि शेयर कंदासीं। फ़क़ीर खे बि वक़्त सां गॾु हलणु खपे। इहो जेकॾहिं हुन में जिदत न आहे त उहो फ़क़ीर न आहे। फ़क़ीर पंहिंजे मौरूज़ी हालतुनि मुताबिक़, वक़्त जे हालतुनि मुताबिक़ पंहिंजूं जेके आहिनि उहे पैगाम रसानीअ जा ज़रिया पैदा कंदो आहे। छो त हीउ बि हिकिड़ो ख़ैर जो कमु आहे। हिकु अॼुकल्ह एतिरी त मसरूफ़ दुनिया थी वई आहे जो कंहिं माण्हूअ खे एतिरो टाइम न आहे त उहो कंहिं जाइ ते सीड़जी वञी का शइ
जेको आहे उहा ॿुधे। ॿिए लाइ टाइम न आहे। उहो टाइम न आहे। पर हाणे हिकिड़ो हीउ जेको सोशल मीडिया जो जेको दौरु आहे, असां बि इहो चाहियूं था त हिन दरगाह ते, हिन सतारी मंज़िल ते जेका बि एक्टिविटी थिए थी उहा कंहिं फ़क़ीर जी सूरत में, कचहरी जी सूरत में थिए थी, फ़क़ीर को अचे थो या को ॻाइण वारो अचे थो, त असांजी दिली ख़्वाहिश इहा आहे त उहा बि असां पंहिंजे नाज़रीन ताईं घर वेठे इहो पंहिंजो जेको माहौल आहे, पंहिंजी जेका कैफ़ियत आहे उहा उन्हनि ताईं पहुचे, त उहे बि पंहिंजे 5 मिंट 10 मिंट कलाक टाइम कढी जेकॾहिं ॾिसंदा, छो त सोशल मीडिया जो आहे उहो साण आहे, जी त उहो जॾहिं ॾिसंदो त हुनजी बि दिलि ख़ुशि थींदी। असुल त आहे दिलि ख़ुशि करणु। उहो पैगाम जेको आहे, जेको फ़क़ीर जी वहदत वारो, हिकिड़ाईअ वारो, प्यार जो, अमन जो, मोहबत जो, सिक जो, प्रेम जो जेको पैगाम आहे, उहो असांजी बि इहा ख़्वाहिश आहे त पोइ हीअ ज़रिया आहिनि हिकिड़ा, त इन ज़रिए सां बि पंहिंजे पिरी प्यारनि ताईं देशवासियुनि जे लाइ इहो उते घर वेठे इहे शयूं ॾिसनि ऐं पंहिंजो लुत्फ़अंदोज़ थियनि ऐं हिननि मां कुझु पिराइनि। हीअ रुॻो ॿुधण जी शइ न आहे, हिन मां कुझु हासिलु करिणो आहे। जी हासिलु छा आहे? मोहबत। छो त काइनात जो सॼो महवर मोहबत आहे। जे तव्हां मोहबत हूंदी त तव्हां ॿिए जी ॻाल्हि ॿुधी बि सघंदव, उनखे ॿुधाए बि सघंदव नी। इहो मोहबत जो ख़ानू पैदा करिणो आहे, हिन तसौफ़ जो बुनियादी नुक़्तो आहे। त असां बजाए ॿिए कंहिंजे, त हीउ जेको असां वटि सिलसिलो आहे तसौफ़ जो, कचहरियुनि जे ज़रिए या वैराग जे ज़रिए आहे, त इन्हनि आलमनि फ़क़ीरनि जो जेको पैगाम आहे उहो सभिनी दिलनि ताईं पहुचे। साईं, हिकु नुक़्तो हिन में दिलचस्पु इहो आयो त फ़क़ीर सॼी यूनिवर्स सां जुड़ियल आहे, सॼी काइनात सां जुड़ियल आहे। हू वननेस या वादानियत ते यकीन रखे थो ऐं उन हवाले सां चयो वेंदो आहे तूं ज़मान मकान खां ॿाहिरि रहे थो या ज़मान मकान ते उबूर रखे थो या उन जे हू वस में रहनि था। त पर हीअ टेक्नोलॉजी रस्ते असांजूं जेके महफ़िलूं हिकु लिहाज़ सां केतिरियूं बि जामे हुजनि पर वरी बि महदूद रहनि थियूं, त जेको हिते कही आयो उहो ई ॿुधंदो, उहो ई पिराईंदो। पर हिन टेक्नोलॉजी रस्ते जहिड़ो कर असां हिते वेही ॾिसावर वेठल, ॿियनि मुल्कनि में वेठल, परे परे वेठल पंहिंजनि फ़क़ीर फ़ुक़रा संगत साथ सां राब्ते में अची, जहिड़ो कर टाइम ज़माने मकान खां ॿाहिरि निकिरी असां राब्ता रखूं था। फ़क़ीर हमेशह कंहिं बि जॻह जो मुहताज न अथव, कंहिं जाइ जो मुहताज न आहे, कंहिं वक़्त जो मुहताज न आहे। हीउ जेको आहे यूनिवर्सल आहे। माना ही धरती छा, ही जेके कहकशाऊं आहिनि आसमाननि, ही फ़क़ीर जो पैगाम पूरी काइनात लाइ आहे ऐं उन ताईं पहुचणु थो चाहे। फ़क़ीर जो दिलि सॼी काइनात आहे, सॼी काइनात उन में समायल आहे। उन में तंहिंजे करे ही बि उन हर जुज़ सां ही मिलणु थो चाहे। माना इहे सभु जुज़ जेके कुल जी सूरत में बणिबा वञी, तंहिंजे करे ही जुज़ गॾिजी हिकिड़ो कुल ठाहींदा आहिनि। तंहिंजे करे ही फ़क़ीर पंहिंजो पैगाम, पोइ इहो आहे त इन मौरूदी हालतुनि मुताबिक़ हिन खे हलणु खपे। छो त इहा जेकॾहिं तब्दीली नथो आणे त पोइ उहो जेको आहे उहो रुकिजी वेंदो, बीह रहंदो। तंहिंजे करे भिटाई चवाणी ते जेको आहे सो ॾोरींदियूं ॾिसनि, जी साईं, माना हलो त रुको, ज़िंदगी उहा आहे, कंहिं जाइ ते बीह न रहो, हलंदो रहो। यानी हलंदो कहिड़ो, पंहिंजे वक़्त ऐं हालतुनि मुताबिक़ पाण में तब्दीलियूं आणींदो, जंहिं वक़्तु जेका हालात आहे उन मुताबिक़ पंहिंजा क़दम खणे। साईं साईं, तमामु महिरबानी, तव्हां वक़्तु कढियो ऐं अॼु असां पंहिंजे यूट्यूब चैनल फ़क़ीर हादीअ जो ही पहिरियों वीडियो रिकॉर्ड कयो आहे, जंहिंमें चैनल फ़क़ीर हादीअ जो तारुफ़ बि शामिलु आहे ऐं जंहिं निस्बत सां ही चैनल ठाहियो वियो आहे उहो आहे सतारी मंज़िल मैखानो, या हक़ीक़त में मैखानो या ओतारो, फ़क़ीर जी वेहण जी जॻह, जिते ॾुख भरियूं दिलियूं ऐं टुटल दिलियूं ऐं हक़ सच जा पंधियड़ा हली अची सुर पचार कही अचनि था। त हाणे उन खे हिकु टेक्नोलॉजी जी मदद वठंदे असां उन खे यूट्यूब ते खणी आया आहियूं, त जीअं इन लॾे जा सभु पंधियड़ा हिक ॿिए सां जुड़ियल हुजूं ऐं हिक ॿिए सां पंहिंजूं महफ़िलूं ऐं पंहिंजा ॾुख सूर ऐं पंहिंजूं ख़ुशियूं सले सघूं। तव्हांजी त महिरबानी जो तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं इन सिलसिले में जेके तव्हां लफ़्ज़ चओ। असां त पहिरियों तव्हांजो स्पेशली शुक्रियो बजा आणींदासीं जो अव्हां असां सां हिन कम में एॾो सहकार कयो आहे, जो असां बि तव्हांजा थोराइता आहियूं।
छो त असां त हिननि टेक्निकल शयुनि मां कुझु घटि ॼाणूं, पर असांखे या ॿिए हिकिड़ी हिमत ॾियारी आहे त छो न हिन महदूद खे लामहदूद दुनिया में आणिजे। सो इन में तव्हांजो जेको असां सां साथ आहे या अव्हांजो जेको असां सां ताउन आहे, असां बि तव्हांजा तह दिलि शुक्रगुज़ार आहियूं। तव्हांजी तमामु वधि खां वधि महिरबानी जो अव्हां बि पंहिंजे क़ीमती वक़्त खां मां कुझु वक़्तु कढी असां सां हीअ रिहाण कई, ही पंहिंजे 17वीं मंज़िल ते बैठक कईसूं, कचहरी कईसूं। तव्हांजी महिरबानी साईं, महिरबानी। हिन तारुफ़ी सेशन खां पोइ असां इंशाल्लाह तमामु जल्द पंहिंजी का पहिरीं महफ़िल इंशाल्लाह खणी पेश नाज़रीन लाइ पेश कंदासीं। पेश जेको बि फ़क़ीर आयो, जेको बि फ़नकार आयो, जेको बि ॻाइण वारो, को वैरागी फ़क़ीर आयो, इंशाल्लाह ताला कोशिशि इहा कंदासीं त हाणे लाइव रखूं। जे लाइव न बि रखी सघियासीं पर उहा रिकॉर्डिंग करे ऐं हिन चैनल जे ज़रिए, फ़क़ीर हादी चैनल जे ज़रिए असां पंहिंजे ॿुधंदड़नि नाज़रीन ताईं इहा शइ पहुचाईंदासीं। तव्हांजा लख लख महिरबानी। महिरबानी साईं, कचहरियूं क़ाइमु।